फलाई प्लाट आहे उन खां कब्ज़ो करण जी कोशिशि कई वई आहे ऐं उन हवाले सां अवां जो कहिड़ो मौक़िफ़ आहे छो त एहतिजाज कंदड़ पारां अवां जूं तफ़सीलूं बि बयान हुयूं अवां जा नाला बि खयां विया आहिनि त इहो प्लाट आहे वधीक छा ॿुधाईंदा हिन हवाले सां। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां सिकंदर ख़ासकेली ऐं मुंहिंजो भाउ जहांगीर ख़ासकेली ऐं मोहम्मद दाऊद ख़ासकेली असां इहो जेको अॼु एहतिजाज थियो आहे इन जी असां मुकमल डिनाई था करियूं। इहो बेबुनियाद आहे, इहो असांजी किरदार कशी करणु आहे, असांजे मथां बेबुनियाद इल्ज़ाम हणण वारी ॻाल्हि आहे। असां हिते जा इज़त असांजी मजरू करण जे हवाले सां ऐं असांखे हिरासमेंट कनि पिया। असल में ही हिकिड़ो मख़सूस टोलो आहे। पहिरीं त मां तव्हांखे पंहिंजे हवाले सां ॿुधाईंदो हलां त असां सुमार कंडाणी ख़ासकेली ॻोठ, सुमार इस्माइल ख़ासकेली ॻोठ ऐं आरब ख़ासकेली ॻोठ, असां हिते जा मोज़िज़ बि आहियूं ऐं हिते जा पुराणा राकू ऐं बाशिंदा आहियूं। असां जी हिते जदी पुश्ती 400-500-600 साल खां असांजी हिते पुश्त असांजी हले पई, जंहिंजो मिसाल रज़ाकाबाद चोखंडी में बि असांजो आहे, प्रूफ बि आहिनि। उते चयो तव्हां रोइयूं ॾिसो असांजे वॾड़नि जूं, मंगेपीर चोखंडी में बि तव्हां रोइयूं ॾिसो। ऐं असां हिते जा वारस आहियूं ऐं हिते ई आरब ख़ासकेली ॻोठ में असांजो हिकु दुकानु राशन जो हुयो, उनजो अञा बि सबूत आहे जेको जंहिं वक़्तु खंडु लाइसेंस ते मिलंदी उन वक़्तु असांजो हिते जो दुकानु हो। असां हिते जा पुराणा राकू आहियूं ऐं आरब ख़ासकेली असांजो माइट आहे, उहो वफ़ात करे वियो। मुंहिंजे पे मरूम दीन मोहम्मद ख़ासकेली असांजो माइट आहे, उनजो माइट आहे। ऐं हीउ जेको स्कूल आहे, इहो स्कूल जे लाइ मुंहिंजे पे डोनेट कई आहे ज़मीन ऐं उनजे लाइ बाक़ाइदा एजुकेशन डिपार्टमेंट, चीफ एजुकेशन सेक्रेटरी, चीफ सेक्रेटरी ऐं चीफ मिनिस्टर कैमिली शाह साहब इन अप्रिशिएट बि कयो आहे, ख़िराज तहसीन बि पेश कयो आहे त मरूमदीन मोहम्मद ख़ासकेली इहो स्कूल डोनेट कयो आहे ऐं स्कूल एजुकेशन डिपार्टमेंट चयो आहे त इहो स्कूल मुकमल आहे ऐं असांजो स्कूल सेफ आहे। उनखां पोइ हीउ प्लाट जेको आहे इन्हनि दीन मोहम्मद जे बचनि जो आहे, इहो असांजो ज़ाती प्लाट आहे, को फिलाई प्लाट न आहे। इन जा मुकमल डॉक्यूमेंट्स असां वटि आहिनि ऐं इन जी तस्दीकी सर्टिफिकेट आहिनि ऐं इन जा वेरिफिकेशन लेटर बि आहिनि। DC मलीर साहब ऐं इन जे लाइ असांखे पुलिस प्रोटेक्शन बि ॾिनी आहे, असांजो कानूनी राइट आहे। ऐं हिते ई मुंहिंजे भाउ जो घरु इन प्लाट सां गॾु ई गॾु मुंहिंजे भाउ हिकिड़ो स्कूल आहे, वरी ॿिए साइड तव्हां ॾिसंदो एहतिजाज में तव्हां ॾिसो त ॿिए साइड जेको गेट आहे मुंहिंजे भाउ जो घरु आहे। अॼु बि हिननि एहतिजाज कयो आहे, एहतिजाज जे दौरान हिननि जेको आहे मुंहिंजे भाउ जे घर ते पथर आयूं आहे ऐं दरवाज़ा खे लतूं आयूं आहे, मुंहिंजे बचनि खे घारियूं ॾिनो आहे ऐं नाज़ेब अल्फाज़ ॻाल्हायूं आहे। हिननि जो क्रिमिनल रिकॉर्ड आहे। इहो हिकिड़ो मख़सूस टोलो आहे ऐं हीअ डेंड गिरेबरनि ऐं हीअ ख़बर न आहे किथां आयल आहिनि, मूंखे ख़बर न आहे हिननि जी। ऐं इहे 2008 में ई टोलो ज़ाहिर थियो आहे। 2008 में बि हिननि असां सां पहिरीं इहे शरारतूं कयूं, इहे हथ कंडा कया, असांखे पहिरीं बि हरासमेंट कयूं ऐं 2008 में इहे जेको आहे असां ते कूड़ियूं FIR करायूं, असांखे जेको आहे ज़हनी अज़ियत ॾिनो, असांखे मारण जूं धमकियूं ॾिनो ऐं उन वक़्तु बि असांजे ज़मीन ते कब्ज़ो करे विया। असांजी पूरी ज़मीन अधु ज़मीन असांजी खणी वई। असांजा 1962 में ज़मीन ई मुंहिंजे वालिद साहब जे लाइ नाले थियल आहे। 1962 में पूरी ज़मीन मुंहिंजे वालिद साहब जे नाले थियल आहे ऐं हीअ माण्हू जेको आहे सो 2008 में बि कब्ज़ो कयूं आहे। तव्हां हींअर अची तस्दीक करियो त सुमार कंडाणी आरब ख़ासकेली ॻोठ जो जेको ब्रिज आहे, ब्रिज जे हेठां हिननि टोटल कब्ज़ा कया, वाड़ा में ई जा वाड़ा ठाहियूं ऐं ब्रिज सां गॾु इहो त कानून बि ॾिसंदो त मतिलबु ब्रिज सां बिल्कुलु जाम घर बनियल आहिनि ऐं ब्रिज जे हेठां बि बनियल आहिनि। ब्रिज जे हेठां उनजी बाक़ाइदा उहे आहिनि, असां वटि प्रूफ बि आहिनि, तव्हां अची उते त ॾिसो। ऐं हे क्रिमिनल माण्हुनि हिननि जी मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिते मेमण ॻोठ में बि हिननि कंहिं ज़मीन ते कब्ज़ो कयो आहे ऐं PS मेमण ॻोठ में FIR नंबर 64/2022 इहा कटियल आहे। इहा तव्हां ॾिसो, इन्हनि जे मथां कंहिंजे ज़मीन ते कब्ज़ो कयूं आहे। ऐं PS पिरेडी सदर में ॾांहुं हिते बि इन्हनि ते FIR कटियल आहे, FIR नंबर 30/2025, उते बि हिननि को वञी कब्ज़ो कयो आहे। इन्हनि माण्हुनि कब्ज़ो कयो आहे, उते बि जेको आहे जेल काटे आया आहिनि। इहे FIR नंबर 30/2025 ते जेल काटे आया आहिनि। ऐं हिननि मुंहिंजी भेण खे बि हिरासमेंट कयो आहे
ऐं उन ते बि हिन PS मली सिटी में FIR नंबर 488 2023 में कटाई आहे। हीअ असांखे 2 टे साल खां हेरासमेंट कनि पिया। असल में हीअ शुरू में आया, असांखे चूं त हिन ज़मीन पहिरीं हिननि कब्ज़ो ते कयो, असां हिननि खे कब्ज़े करण जी कोशिशि नाकाम कई, नाकाम थिया। पोइ उन खां पोइ जेको आहे मुख़्तलिफ़ महकमनि में DC खे दरख़्वास्तूं ॾिनो, पर उते कूड़ा थिया। उन्हनि DC ऐं मुख़्तलिफ़ महकमनि SP मली इन्हनि सभिनीनि लिखी ॾिनो त भाई ही कानूनी मालिकनि ऐं हिननि जे अॻियां तव्हां छो था अचो। पोइ वरी असांखे चूं त अधु ज़मीन ॾियो। पोइ असां चयो त पोइ असां तव्हांखे छो ॾियूं, असांजी ज़ाती चीज़ आहे, ज़ाती प्लाट असां तव्हांखे नथा ॾियूं। उन खां पोइ वरी हिननि जेको आहे चयो त हाणे फैलाई ग्रीन बेल्ट बणिजे या ये स्कूल जे लाइ प्लाट ॾिजे। जॾहिं त स्कूल जे डिपार्टमेंट बि लिखी ॾिनो त असांजो स्कूल मुकमल आहे ऐं असांजो स्कूल सेफ आहे ऐं असांजे दीन मोहम्मद मरूम ऐं स्कूल डोनेट कयो आहे, असांजो स्कूल मुकमल आहे, असांजी हिन ज़मीन सां वास्तो कोन्हे, हीअ ज़मीन मालिकनि जी आहे। ऐं एजुकेशन डिपार्टमेंट बि लिखी ॾिनो आहे, इहे बि असां वटि डॉक्यूमेंट्स आहिनि ऐं DC मली बि तस्दीक कई आहे। हे बिला वजह हे ईअं था चाहिनि त मतिलबु असां हिननि खे हेरासमेंट करियूं या असांखे न मिले त पोइ ही को ग्रीन बेल्ट बणिजी वञे। मुंहिंजे भाउ जो घरु आहे, मुंहिंजा बच्चा वेठल आहिनि हिते साम्हूं, हिते कीअं मां ग्रीन बेल्ट जे लाइ प्लाट ॾियां। हीअ त नाइंसाफ़ी आहे असां सां। हे हिननि जो धंधो इहो आहे। हे जेको असांखे धमकियूं बि ॾिनो आहे, मारण जूं धमकियूं ॾिनो आहे ऐं हुन में मुजीब गोपांग आहे, तारक गोपांग आहे, सरताज चांडियो आहे, मुनवर गोपांग आहे, जुनैद आहे, असलम गोपांग आहे जेको नेब मुलाज़िम आहे। नेब उहो भाई मुंहिंजे भाउ